सनम मारवी जी जेका आहे असांजी भेण उहा न सिर्फ़ु सिंध जी पाकिस्तान जी पर पूरी दुनिया में उन्हनि जो नालो आहे। हाणे असां ह्यूस्टन बि वञूं पिया, अमेरिका में साना कन्वेंशन में भी उन्हनि जी परफॉर्मेंस आहे। ऐं अॼु सनम मारवी थी उहा वाहिद सिंगर आहे पाकिस्तान जी जंहिंजो न्यूयॉर्क में उते टाइम स्क्वायर ते उन्हनि जो जेको आहे SMD में उन्हनि जो सॉन्ग बि हलियो हुते। सो जॾहिं अहिड़ी वॾी फ़नकारा हुजे ऐं उनखे अहिड़े अडंगे रवैये सां उन्हनि सां पेश अचिजे, इहो उन्हनि खे जुगाए न पियो अहमद शाह साहब खे। ऐं सभ खां पहिरियां नसीर गोपांग थियो या ॿिया दोस्त या मूं बि पोस्ट रखी हुई इन बारे में त ईअं न थियणु खपे। ईअं कंहिं बि फ़नकार सां, न रुॻो अॼु सनम मारवी सां, पर कोई बि फ़नकार हुजे, सिंगर हुजे, एक्टर हुजे या असांजो कॉमेडियन हुजे, उहे सभई इज़त लाइक़ु आहिनि। ऐं यानी कि इहो चवणु त तव्हां कमिटेड न आहियो ऐं कमिटमेंट जा सही न आहियो, इहा ग़लति ॻाल्हि आहे उन्हनि जी। छो जो असां ॾिठो आहे सनम मारवी जंहिं बि प्रोग्राम में वेंदी आहे त बिफोर टाइम उते पहुचंदी आहे। छो जो उन्हनि सां गॾु जेके म्यूज़िशियन हूंदा आहिनि उहे ज़ाहिर उते स्टेज ते ईंदा आहिनि, पर उन्हनि खे टाइम लॻंदो आहे, उन्हनि खे टाइम जो अहसासु हूंदो आहे। सो मां नथो सम्झां त हुननि को मिसकमिटमेंट कई आहे अॼु सनम मारवी अहिड़ी, ऐं हुननि जेको हर्जाने नोटिस ॾिनो आहे या हुननि जो कानूनी हक़ आहे। ऐं असां हिन वक़्तु बि अॼु सनम मारवी सां गॾु बीठा आहियूं।